राणीपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर में पुलिस नींगर आदेश कुमार खे बाज़ियाबी करण खां पोइ पंहिंजे वारसनि हवाले करे छॾियो। इन मौके ते इलाइक़े में ख़ुशी जी लहर थी वई है। शहरनि वॾे अंग में आदेश कुमार जो वेलकम कयो है। इन मौके ते सिंध पुलिस जे हक़ में नारेबाज़ी कई वई है। आदेश कुमार जी अमड़ संदसि पुट खे ॾिसी अखियुनि में लुड़क आणे पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।